अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन वफ़ा खां गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर जूं वज़ारतूं ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर खे पंहिंजा फ़ैसिला पाण करण ॾिना वञनि। शगर जा फ़ैसिला इस्लामाबाद में वेठल बाबू नथो करे सघे। ही कराची ऐं गवादर खे बि इस्लामाबाद मां वेही हलाइण था चाहिनि। गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े शगर में चूंड मुहिम जे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त फारम 45 जो बंदोबस्त अव्हां कजो, फारम 47 जो बंदोबस्त असां पाण कंदासीं। गुज़िरियल भेरे गिलगित बल्तिस्तान में पीपल्स पार्टी जूं 9 सीटूं चोरी कयूं वयूं। हाणे जेकॾहिं आईनी तरमीम थींदी त उन में गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे हक़ ॾियणु अहम हूंदो। यूरोपीय यूनियन जे सिक्योरिटी पॉलिसी जे चीफ काया कालास चयो आहे त पाकिस्तान ख़िते जी वॾी ताक़त ऐं यूरोपीय यूनियन जो शराकतदार आहे। पाकिस्तान खे इहो हक़ आहे त उहो पंहिंजो ऐं पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ करे। इस्लामाबाद में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे काया कालास चयो आहे त अमेरिका ईरान जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जो किरदारु वाखाण जोॻो आहे। मौजूदा सूरतहाल में फ़िज़ाई हमलनि बदिरां ॻाल्हियूं ई बहितर रस्तो आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त काया कालास सां सिक्योरिटी इशूज़ ऐं दहशतगर्दीअ जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि ऐं ख़ारिजीन जे अफ़गानिस्तान जी मौजूदगीअ में बि ॻाल्हि ॿोल कई वई। यूरोपीय यूनियन जे सिक्योरिटी पॉलिसीअ जे चीफ जे पाकिस्तान आमद ते नायब वज़ीर आज़म पारां आजियां काया कालास सदर वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल सां पिणु मुलाक़ातूं कंदी।